नाज़रीन, क़ौमी असम्बली भारतीय सरकार जे 5 अगस्त 2019 वारे क़दम ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कयो वरितो आहे। कश्मीर मामलनि जे वज़ीर अमीर मक़ाम पेश कयल करारदाद पेश कई, जेका इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर कई वई। करारदाद जे मतन में चयो वियो आहे त भारत कश्मीर खे हड़प करण जो हिक तरफ़ो क़दम वापसि वठे, वालरल कश्मीर जी तकरारी हैसियत बहाल कई वञे। ऐवान भारतीय ज़ुल्म जी मज़म्मत कश्मीरनि जी जदोजहद खे ख़राज तहसीन पेश करे थो। राजीनामा के एक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ टियो पिया। क़ौमी असम्बली भारतीय सरकार जी 5 अगस्त 2019 वारे क़दम ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करे वरितो आहे। कश्मीर मामलनि जे वज़ीर अमीर मक़ाम पेश कयल करारदाद पेश कई, जेका इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर कई वई। करारदाद जे मतन में चयो वियो आहे त भारत कश्मीर खे हड़प करण जो हिक तरफ़ो क़दम वापसि वठे, वालरल कश्मीर जी तकरारी हैसियत बहाल कई वञे। ऐवान भारतीय ज़ुल्म जी मज़म्मत कश्मीरियुनि जी जदोजहद खे ख़राज तहसीन पेश करे थो।